वालेकुम सलाम। छा नालो आहे बाबा तव्हांजो? साईं नालो मुंहिंजो मीर मोहम्मद हसन। मीर मोहम्मद हसन साहब छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तबियत साईं अल्हम्दुलिल्लाह ख़ैर आहे। जो हाल अहवाल तव्हां अलाए ॾिने मां कुझु तव्हां फन वग़ैरह ॼाणो था, अलाए ॾिने मां कुझु ॿुधायो असांखे। हा साईं महिरबानी और रब पाक बरसात जी मौसम जे हवाले सां को अहिड़ो अलाए ॾिने मां कुझु असांखे ॿुधायो। हाज़ुर हाज़ुर अॼु पुण उत्तर पार ॾे तारे कई तवार हारिन हर संभाया सरहा थिया संगार अॼु पुण मुंहिंजे यार वसण जा वेस कया अॼु पुण अखिड़ियुनि सजण पंहिंजा सारिया वाह वाह गिलनि तां गोड़नि जूं बूंदूं बस न कनि संधी सिक पिरिन लोक ॾिठे न लहे। वाह साईं वाह वाह साईं वाह वाह साईं। अॼु पुण ओता कन में था तालिब तवारीन आदर्शी उथी विया मड़ियूं मुंहुं मारीन जेके जीअ खे जियारीन से लाहूती लॾे विया। अॼु पुण उत्तर पार ॾे ककरियूं कारियूं वसे थो वॾ फुड़ो टकनि थियूं तारियूं लथे लुख लतीफ़ चवे ढायूं ता सारियूं बिजंजियूं भटारियूं वरी वथाणे आयूं। अॼु पुण उत्तर पार ॾे हो अॼु पुण उत्तर पार ॾे ककर कयाई रोज़े पाक रसूल जे रुतन रोकियाई विजड़न साण वरायाई त संगारन सुख थिया। तमामु महिरबानी मोहम्मद हसन साहब जी महिरबानी जिन जेको सो अलाए ॾिने मां असांखे कुझु बहितरीनु नमूने ॿुधायो। हिन वक़्तु बरसाति जी मौसम बिल्कुलु जोबन में आहिनि, आसमान ते ककर पंहिंजा जोबन ठाहे बीठा आहिनि। ॾेखारींदा हलूं तव्हांखे ऐं जेको सो ई वण टिण जेके से बिल्कुलु हवा ईअं क्लोज़ थी चुकी आहे, हब्स थी चुकी आहे। नाज़रीन असां सभु खां पहिरीं तमामु दोस्तनि खे असां रिक्वेस्ट कंदासीं त तमामु असांजा व्यूअर्स जेके बि आहिनि असांजा वीडियो ॾिसनि पिया उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं सभु खां पहिरीं असांजे यूट्यूब चैनल ते वञी आलमचंद लालवानी खे लिखी सर्च कंदा, यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, सब्सक्राइब करण खां पोइ लाइक कमेंट ऐं शेयर कंदा। तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे लाज़मी सभु खां पहिरीं असांजे चैनल खे जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे असांजा जेके ॿ असांजा वीडियोज़ आहिनि असांजे यूट्यूब चैनल ते मौजूदु तमामु दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त असांजे यूट्यूब चैनल आलमचंद लालवानी जे नाले सां सर्च करे उनखे तव्हां सब्सक्राइब कंदा, सब्सक्राइब करण खां पोइ लाइक कमेंट ऐं शेयर कंदा। तमामु दोस्तनि जी महिरबानी, थैंक यू। सुभान अल्लाह।